इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां साइफर केस में पीटीआई चेयरमैन की ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। अदालत अॻूणे वज़ीर आज़म के केस ख़त्म करण की दरख़्वास्त भी रद्द करे छॾी। फैज़ाबाद धरने ते अचण वारनि जो पतो लगाइण लाइ फैक्ट फाइंडिंग कमेटी क़ाइम। अटॉर्नी जनरल फैज़ाबाद धरने केस बाबति अमल दरामद रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। रिपोर्ट में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट जे 6 फ़रवरी वारे फ़ैसिले ते अमल लाइ फैक्ट फाइंडिंग कमेटी जोड़ी वई आहे। फैक्ट फाइंडिंग कमेटी में एडिशनल घरू ऐं बचाव वारा सेक्रेटरी तोड़े डायरेक्टर ISI शामिल आहिनि। फैक्ट फाइंडिंग कमेटी जा TORs अमलदारनि कमेटी जो हिस्सो बणाया विया आहिनि। इसराइल की ग़ज़ा ते बमबारी जो सिलसिलो बंद न थी सघियो। 481 फ़लस्तीनी शहीद फ़लस्तीनी शहरियुनि जो अंग 7028 थी वियो। 20,000 खां वधीक ज़ख़्मी। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत जो चवणु आहे त शहीदनि में 2,913 ॿार ऐं 1,709 औरतूं शामिल आहिनि। इसराइली बमबारी सबबि 940 ॿारनि समेत 1,650 फ़लस्तीनी गुम आहिनि। ख़दशो आहे त गुम थियल माण्हू तबाह थियल इमारतुनि जे ढेर ॾिठा आहिनि। इंसानी हक़नि जी आलमी तंज़ीम एमनेस्टी इंटरनेशनल ग़ज़ा ते इसराइली फ़ौज जी बमबारी खे इंसानी ॾोह करार ॾेई छॾियो। संदन चवणु आहे त इसराइल ग़ज़ा में आलमी कानून जी भञकड़ी ऐं जंगी ॾोह करे रहियो आहे। तबाही वारी सूरतहाल में इंसानियत जो ख़्यालु रखियो वञे। बालर कश्मीर ते भारतीय फ़ौज जे कब्ज़े खे 76 बरह बेहामी विया। आलमी बिरादरी बालर कश्मीर बाबति गॾियल कम जे ठाराउनि ते अमल कराइण में नाकाम। भारतीय फ़ौज जे कब्ज़े ख़िलाफ़ कश्मीर समेत सॼी दुनिया में कारो ॾींहुं मल्हाए पियो वञे। कराची, मलीर, हैदराबाद, सखर, लाड़काने, मिरपुर ख़ास ऐं नवाबशहर जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी रैलियूं। सुप्रीम जुडिशल काउंसिल जे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सदारत हेठि अहम इजलास थी रहियो आहे। इजलास में मुख़्तलिफ़ जजनि जे ख़िलाफ़ शिकायतुनि जो जाइज़ो वरितो वेंदो। अॻूणे नेब चेयरमैन जी मुक़ररी ऐं कैंडिडेट जे ख़िलाफ़ 2 शिकायतूं दाख़िल। दादूची अदालत तरफ़ां मेड़ वाक़े बाबति केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। उमीद रबाब चांडियो जो चवणु आहे त पुलिस पहिरें ॾींहं खां सरदारनि जी हिमायत कई आहे। PP खे वाज़े करणु घुरिजे त कातिलनि सां गॾु बीठल आहे या वरी मज़लूमनि सां। पंहिंजे अज़ीज़नि जे खून ते कंहिं बि क़िस्म जी सोजबाज़ी न कई वेंदी। मुंबई भरपास जे इलाइक़नि में उड़ी जो मर्ज़ पखिड़िजी वियो। 2 सॻा भाइर फोत ॻोठ बेगो ख़ान चांडियो में अब्दुल कादिर ऐं अब्दुल क़ुदूस उड़ी खे दमदणी हवाले कयो। बाट भरिसां 50 रुपया घुरण तां क़तल थियल पोहरज गुलाब चुणेजो जे क़तल जो केस दाख़िल। मक़तूल जे भाइटे मोहम्मद हारून चुणेजो जी फरियाद ते इमरान मोहम्मद अली चुणे जो ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। शहदाद कोट में बदअमनी ख़िलाफ़ शहरी ऐं वापारियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त शहर में बदअमनी वधी वई आहे। शहरी ऐं वापारियुनि खां पुर लुट जा वाक़िआ आम थी विया आहिनि। पुलिस अमन क़ाइमु करण में मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। दादू में इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो। नाफ़रमान पुट पीउ सन वालिद खे तशद्दुद करे रतो रत करे छॾियो। रिटायर्ड पुलिस एहलकार नज़ीर मक्सी जो चवणु आहे त नाफ़रमान पुट
नशो करे मथो तशदुद कयो ऐं सिर हणी संदसि मथो फाड़े छॾियो आहे। क्रिकेट वर्ल्ड कप में बका जी जंग लाइ पाकिस्तान ॾखण अफ्रीका सां मुक़ाबिलो करे रहियो आहे। शिकस्त जी सूरत में क़ौमी क्रिकेट टीम आलमी इवेंट मां ॿाहिरि थी वेंदी।